अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ सुर बिलावल जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। सुर बिलावल हिंडोल राग जे पंजनि ज़ालनि मां हिकु आहे। राग जी इस्तिलाह में हिकु ठाठ ऐं रागड़ीअ जो नालो बिलावल आहे। हीउ बिलावल ठाठ जो संपूर्ण राग आहे। हिन में खर्ज या धेवत खे वादी सुर मञनि था ऐं पंजम या रखब खे समवादी। हिन जे अरोहीअ में मध्यम सुर कमज़ोर रहंदो आहे ऐं अमरोहीअ में गंधार ते ज़ोर न ॾींदा आहिनि। हिन में नखात जो सुर अक्सर वकर लॻायो वेंदो आहे, याने धेवत खां पोइ नखात खे छॾे सिधो खर्ज ॾांहुं वधंदा आहिनि। हिन राग जो ज़ोर उतरांग याने मथियनि सुरनि में रहंदो आहे ऐं अमरोहीअ में हिन जी शिकिल ज़ाहिर थींदी आहे। हिन जे ॻाइण जो वक़्तु सुबुह आहे ऐं हिन खे सुबुह जो कल्याण बि चवंदा आहिनि। हिन सुर में शाह साईंअ धणी ताला प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध जे सखी हाकिम जादम जखरे जी साराह कई आहे। जादम जखरो सखावत जो साहब हो। शाह साहब तमसीली तौर धणी ताला खे जादम जी सूरत ॾिनी आहे ऐं संदसि बेहद दरिया दिली ऐं अपर फैज़ जी वाखाण कई अथसि। शाह साईं जे नज़र में समन ऐं सूमरनि जो ज़मानो सिंध जे तारीख़ जो हिकु सुनहरी ज़मानो हो। समन ऐं सूमरनि जे अहवाल में अक्सर घणियूं पेचीदगियूं त नज़र अचनि थियूं, पर हिन सुर में बि समो किथे अबड़ो आहे त किथे हालार धणी, किथे कच्छी धणी आहे त किथे भिट धणी, किथे जखरो आहे त किथे राहू त किथे डूंगर राय। शाह साईं जादम जखरे खे समन जो सरताज करे सघियो आहे ऐं संदसि नज़र में ही सिंध जो हाकिम सखा में हातिम ताई खां बि सवाई हो। धणी अहिड़ा इंसान हिन जिहान में वरले थो मोकिले, छो त सचनि मर्दनि जी मिटी बि वटसि महदूद आहे। जीअं धड़ी पाण लासानी आहे, तीअं जादम बि सखावत में बेमिसल हो। शाह साहब पैगंबर खे मिड़नी पैगंबरनि जो मोहतार करे थो। शाह साहब असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी पैगंबर जो मोहतार करे थो सॾे ऐं फरमाए थो त पैगंबर साहब खे जेको मकान मुयसरु थियो सो ॿिए कंहिं बि नबीअ खे न थियो। शाह साहब धणीअ जो अहसान मञियो आहे जो खेसि अहिड़ो हादी मिलियो आहे, अहिड़ो नबी मिलियो आहे, अहिड़ो पैगंबर मिलियो आहे। इहो आगे जो अहसान जंहिं हादी वेड़े में हेड़ो। हिन सुर में शाह साईंअ धणी ताला प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सिंध जे सखी हाकिम जादम जखरे जी साराह कई आहे। जादम जखरो सखावत जो साहब हो। शाह साहब तमसीली तौर धणी ताला खे जादम जी सूरत ॾिनी आहे ऐं संदसि बेहद दरिया दिली ऐं अपर फैज़ जी वाखाण कई अथसि। शाह साईं जे नज़र में समन ऐं सूमरनि जो ज़मानो सिंध जे तारीख़ जो हिकु सुनहरी ज़मानो हो। समन ऐं सूमरनि जे अहवाल में अक्सर घणियूं पेचीदगियूं त नज़र अचनि थियूं, पर हिन सुर में बि समो किथे अबड़ो आहे त किथे हालार धणी, किथे कच्छी धणी आहे त किथे भिट धणी, किथे जखरो आहे त किथे राहू त किथे डूंगर राय। शाह साईं जादम जखरे खे समन जो सरताज करे सघियो आहे ऐं संदसि नज़र में ही सिंध जो हाकिम सखा में हातिम ताई खां बि सवाई हो। धणी अहिड़ा इंसान हिन जिहान में वरले थो मोकिले, छो त सचनि मर्दनि जी मिटी बि वटसि महदूद आहे। जीअं धड़ी पाण लासानी आहे, तीअं जादम बि सखावत में बेमिसल हो। शाह साहब पैगंबर खे
मिड़नी पैगंबरनि जो मोहतार करे थो। शाह साहब असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सभिनी पैगंबर जो मोहतार करे थो सॾे ऐं फरमाए थो त पैगंबर साहब खे जेको मकान मुयसर थियो सो ॿिए कंहिं बि नबीअ खे न थियो। शाह साहब धणीअ जो अहसान मञियो आहे जो खेसि अहिड़ो हादी मिलियो आहे, अहिड़ो नबी मिलियो आहे, अहिड़ो पैगंबर मिलियो आहे। इहो आगे जो अहसान जंहिं हादी वेड़े में हेड़ो। अॻिते हली हिन सुर में शाह साईं पंहिंजे हिकु फ़क़ीर वगंद या वरूअ खे यादि फरमायो आहे। वगंद सां शायदि ख़ासि ख़ातिर हुयसि, छो त वक़्ती साणसि खिल चर्चो करे दिलि विंदराईंदो हो। हिन सुर में असांखे शाह साहब ज़रीफ़ाने कलाम जो बि हिकु वणंदड़ ऐं हैरत जहिड़ो मिसाल ॾिनो आहे। जेतोणीकि ज़ाहिर में वगंद खे नरगी ऐं कलाट थो सॾे, पर कलाम मां साफ़ ज़ाहिर आहे त हिन जॾे ऐं पेटर सां दिली मोहबत हुयसि। मेरो ऐं गंदो वगंद बि शाह साहब जी सोबत में गुलाबी थी पियो ऐं हरगिज़ सैयद सगोरे खां परे न रहंदो हो। सुर बिलावल में शाह साहब खेसि अमर करे छॾियो आहे। अहिड़ो शरफ़ शाह साहब जे ॿिए कंहिं फ़क़ीर खे नसीब न थियो आहे। हिन सुर में शाह साहब जी होश मिज़ाजी बि ज़ाहिर आहे ऐं उहा ख़ुश मिज़ाजी बि अहिड़ी जा निहायत अहम ऐं दिलि खे फ़रहत ॾींदड़ आहे। सुर बिलावल जे पहिरें बैत में शाह साईं फरमाए थो त विसह इन वेण खे जीअं दावत कई दाता, तूं इन सुखोन ते एतबार कर, इन वेण ते एतबार कर, इन ॻाल्हि ते एतबार कर, इन चवणीअ ते एतबार कर त ॾातार तोखे दाइमी दावत ॾियो वेठो आहे। उहो ॾातार केरु आहे? उहो ॾातार धणी ताला आहे, जेको हर इंसान खे दावत ॾियो वेठो आहे, यानी हर इंसान जे रिज़्क़ जो ज़ामिन आहे, हर इंसान जी रोज़ी जो ज़ामिन आहे। मज़मज़ा वाता विझ त ॾे वाता, मज़मज़ा यानी गुरड़ी, तूं सिर्फ़ वात में गुरड़ी विझ त हू तोखे ताम ॾे, हू तोखे ताम वात में विझ, छो जो हू रोज़ी रिज़्क़ जो ज़ामिन आहे। इहो आहे रूहानी ॻाल्हि। ज़ाहिरी माना हिन जी इहा आहे त जेको अबड़ो सरदार हो या समा सरदार आहे, सिंधी माण्हुनि जी इहा रिवायत रही आहे त उन्हनि वटि को ॾिठल महिमान अचे या अणॾिठल मुसाफ़िर अचे, उनजी अहिड़ी ख़िदमत कंदा आहिनि जो उहो सम्झंदो त ॼण मूंखे हिन दावत ॾिनी आहे घर धणी ओताक जी मालिक, अहिड़ो ताम पेश कयो आहे, अहिड़ी उन मुंहिंजी इज़त कई आहे, ॼण उन मूंखे दावत ॾिनी हुजे, अञा घुरड़ी करे मस वेठो आहे त अॻियां ताम हाज़ुर थी वियो आहे। इहा आहे सिंध जी सखावत, इहा आहे सिंध जी महिमान नवाज़ी, इहे आहिनि सिंध जूं रवायतूं जेको शाह साईं सुर बिलावल में बयानु करे थो। अॻिते फरमाए थो त पीउ मतहूरा वां ओरांगे ओरियां, तूं जन्नत जो शराब न पी पर उन खां बि अॻिते निकिरी वञ। केॾी न रूहानी उॾाम आहे, विचां जे विसाल खे से सभु अजूरा, वसूल हासिल करण खां अॻु ॿियूं जेके नेमतूं आहिनि से सिर्फ़ु नेकी लाइ इनाम आहिनि। जेके तूं नेकियूं करे थो, जेके तूं भला कम करे थो हिन दुनिया में, जेको सुठो अजुर तोखे मिले थो, उहो सिर्फ़ु नेकीअ जो इनाम आहिनि तुंहिंजे लाइ। उहो जेको नेकी जे इनाम में तोखे तहूरा मिले थो, जेको तोखे तहूरा मिलंदो, तूं उनखे बि न पी, उन खां बि अॻिते निकिरी वञ। धणी ताला जे दीदार खे पस
वरी चए थो त उन वसुल खां बि वसुल खां अॻु जेके नेमतूं आहिनि उहे इनाम आहिनि, तूं यार जो वसुल वञी पस हासिल हुज़ूरा समय जी सभु थे। समय सरदार यानी धणी ताला जी हज़ूर में सभु कुझु हासिल थियो। धणी ताला जी केॾी साराह आहे हिते ज़ाहिरी तौर समय सरदार जी बि साराह करे वियो आहे। समा तो सिर छत्र न त पागारा पुरस ॿिया, ए समाज सरदार छट तुंहिंजे सर ते सूंहे न त पग पहरींदड़ मर्द ॿिया बि आहिनि। जेको समो सरदार चए थो उनजे मथे ते ई पग सूंहे थो, छो जो हू सखी मर्द आहे, छो जो हू सामन ते सिर ॾींदड़ आहे, छो जो हू हक़ जे पासे आहे। उनजे मथे ते ई छट सूंहे थो, न त पग पहरींदड़ सरदार त ॿिया बि घणा आहिनि समन जा। हिते असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं बि इशारो आहे त रसूल त इहो आहे, न त रसूल त ॿिया बि घणा आहिनि, पर ही रसूलनि जे मथां बि रसूल आहे। समो तिन सॾु करे जिन ते वॾो वेर, समो उन्हनि खे ई सॾु करे थो जिन ते ॻरी आफ़त आयल आहे, जेके मुसीबत में आयल आहिनि। उथी त आजी थियां पाए पाखुड़े पेर, हू रुगो पाखुड़े में पेर पाए उथे त मां छुटकारो हासिल कयां। तोरीअ ॿियो केर सरणियुनि जा सूठा सहे, सरणियुनि मां मुराद आहे पनाह वठंदड़। स्वाली मजबूर लाचार बेपहुच माण्हू, तोखां सवाइ ॿियो केरु पनाह वठंदड़नि जा बार खणंदो, उहो जेको समो सरदार शाह साईं फरमाए थो त उनखां सवाइ उन्हनि पनाह वठंदड़नि जा बार केरु खणी सघंदो, हू ई वॾो सरदार आहे, हू सखी आहे, हू ॼाम आहे, उहो त सखी धणी बि आहे। उनखां सवाइ इंसाननि जा बार केरु सही सघंदो, इंसाननि जूं तकलीफ़ूं केरु दूर करे सघंदो, उहो ई पालनहार आहे, उहो ई धणी ताला आहे। तोरीअ ॿियो केरु सरणियुनि जा सूठा सहे, उनखां सवाइ ॿियो पनाह वठंदड़नि जा बार धणी ताला खां सवाइ केरु खणी सघंदो। सरणियुनि जा सूठा सहे वसीलो विलनि, हू सिरनि वठंदड़नि जा बार थो खणे, यानी पनाह वठंदड़नि जा बार थो खणे, ऐं मिसकीननि जो आधार आहे, मिसकीननि जो आसरो आहे, मिसकीननि जो सहारो आहे। हिन दुनिया में अहिड़ा सखी मर्द ई मिसकीननि जो सहारो हूंदा आहिनि। हक़ जे पासे हलंदड़ माण्हू ई मिसकीननि जो सहारो हूंदा आहिनि। जित कोड़े कीन कुछनि उते पाॿो ई पधरो, जिते किरोड़े माठ में हुजनि तिते संदसि मुर्क ई पधरी आहे। उते हू मुर्कंदे सभिनी में निरालो आहे, उहो जेको सखी मर्द आहे। जिते ज़ालिम जाबिर माण्हुनि खां कई माण्हू कंबनि ऐं उन्हनि जे ज़ुल्म जो शिकार थियल माण्हुनि खे को बि पनाह ॾियण लाइ राज़ी न हुजे, को बि पनाह ॾियण जी सत न सारे सघे, उते अहिड़ा जवान मर्द अबड़े जहिड़ा ई उन्हनि पनाह ॾींदड़नि जो सहारो हूंदा आहिनि। उहे ई पंहिंजो सिर तिरी ते रखी माण्हुनि खे पनाह ॾींदा आहिनि, माण्हुनि जो सहारो बणिबा आहिनि। जिते किरोड़े माठ में हुजनि उते अहिड़ा माण्हू हुजनि त उहे ई ग़रीबनि जो सहारो बणिजंदा आहिनि। गहण तुंहिंजे गुजड़ी अचे जाल जुगट, ए गहणा तुंहिंजे दर्द ते गच ख़ल्क़ अचे थी। एतिरो त तोखे माण्हू मान ॾियनि था, एतिरो त मर्तबो ॾियनि था जो तव्हांजे दर्द ते पीड़ा ते ख़ल्क़ अची गॾिजे थी।
जन जेहाई पट तिन तिहाई बखिया। जन खे जहिड़ो किश्तो आहे तन खे तहिड़ो दान थो मिले। ए समा सरदार तो वटि ख़ल्क़ थी अची मिले। जन वटि जेतिरो किश्तो आहे तूं उनखे ओतिरो दान थो ॾे। जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे तूं ओतिरी उनजी ज़रूरत पूरी थो करे। समय सरदार जी साराह आहे। ऐं हिते वरी धणी ताला जी बि साराह आहे त प्यारे पैगंबर जी बि साराह आहे। जंहिं इंसान खे जेतिरो खपे थो ओतिरो धणी ॾेई थो छॾे उनखे। धणी ताला केॾो न सखी आहे, पालणहार आहे, महिरबान आहे इंसाननि ते। अबड़ो अगाहनि में सभर जीअं ॿेले। अबड़ो सभिनी सरदारनि में ईअं आहे जीअं ॿेले में को शाही वण। सबर वॾो दरख़्त अबड़ो सरदारनि में ईअं आहे। हीअ पट कहन पूरिया जेथो भड़ भेले। जे पंध ही झंग थो लताड़े से ॿे कंहिं न कया। सॼण सावण मींहं जीअं रुॼूं थो रेले। ही दिलबर सावण जे मींहं वांगुरु बरपटनि में पाणीअ जी पालोट करे छॾे। ही बरपट जागे थो, ग़रीब माण्हुनि खे सैराब करे थो, ग़रीब माण्हुनि जी मदद करे थो। अचन जे वेले तन बोर बख़्शे भिट धणी। ही भिट जो वाली। ही जंहिं इलाइक़े ते सरदार हो, हाकिम हो, उते भिटूं हुयूं। ही उतां जो धणी। हिक वेले लाइ आयलनि खे बि अरबी घोड़ा अता करे छॾे। बोर घोड़ा। बोर घोड़ा हिक नायाब अरबी नस्ल जा घोड़ा आहिनि। उन्हनि खे बोर अता करे छॾे। अबड़ो वॾवड़ो सुवड़ो समो सूंह सभिनी। अबड़ो वॾा वड़ कंदड़ ऐं लाइक़ सरदार हो ऐं सभिनी समन जी सूंह हो। तंहिं दर सभु अचनि कंध न कढे कच्छ जी। सभई सवाली संदसि दर ते था अचनि ऐं ही कच्छ जो धणी कंहिं खां मुंहुं नथो मोड़े। सभिनी सवालनि खे राज़ी थो करे। अलाउद्दीन आयो खणी छल छुगे। अलाउद्दीन वॾो लश्कर साण करे आयो। कंहिं की न हिमथियो कान झलींदो के। संदसि मुक़ाबले जी कंहिंखे हिमत थी। भला संदसि तीरनि जा धक केरु झलींदो। छो जो अलाउद्दीन जो तमामु वॾो लश्कर हो जेको सूमरनि ते काहे आयो। त उन विच में जेके नंढा नंढा परगिणा हुया कंहिं में बि हिमत न थी त हुनखे रोके सघे। छो जो तमामु वॾो लश्कर हो, हुनजो धकु केरु सही थी सघे। सूमरनि साम खईं अबड़े कयो उठ पेर। अबड़े सरदार सूमरनि जी लॼ खईं साम्हूं पाण वटि रखियो ऐं वेड़ लाइ उठ ते पेर रखियो। नंढे परगिणे जो वाली थी करे हेॾे वॾे लश्कर सां मुहाॾो अटकायाई। सूमरनि जूं साम्हूं झलियाई। हू मुहाइन मीर पर मस्तूरातनि मारियो। हू जुंग सरदार हो पर लॼनि जे बचाव ई खेसि मारियो। हू लॼनि जे बचाव ख़ातिर सिर ॾेई सुरहो थियो। इहा आहे सिंधियुनि जी दिलेरी। इहा आहे सिंधियुनि जी रिवायत, सामन ते सिर ॾियण वारी रिवायत, जंहिंखे बरक़रार रखंदे समय सरदार ॼाम अबड़े सूमरनि जी साम खई ऐं विढ़ंदे विढ़ंदे सिर ॾिनो। सिरनि जे सुख लए साम खई सरदार। सिरनि में यानी पनाह में आयल आजाउनि जी सलामतीअ लाइ अबड़े सरदार संदन लॼ खई। जे आयूं अबड़े जे आधार से सूंग न ॾींदियूं सूमरियूं। जे सूमरियूं अबड़े जे पनाह में आयूं से ॾन न भरींदियूं। जेके उन जे परगिणे में पनाह में जेके बि सूमरा ऐं सूमरियूं आयूं उन्हनि तां उन ॾन बि माफ़ करे छॾियो। इहा आहे सखावत। ॿियनि मिड़नी ॾिनियूं ॾे न डूंगर राव। ॿियनि मिड़नी डप खां लॼूं कढी ॾिनियूं पर डूंगर सरदार पंहिंजूं लॼूं न ॾिनियूं।
अण ॾिठिन आॾो फिरे ॾिठियूं ॾे कया। हू अणॾिठल औरतुनि जो ई बचाव कंदो हो, सो ॾिठल किथां थो कढी ॾे। हू जेके उन्हनि जा ॾिठल न हुया उन्हनि जी बि पनाह रखंदो हो, उन्हनि जो बचाव कंदो हो। ही त सूमरा उन्हनि जा ॾिठल हुया, उन्हनि जूं साम्हूं कीअं ते ॾिनाई। लोरियूं लख मथा उन मथेरे मोटायूं, हिन छट धणीअ हिन मथेरे मुड़स लखें तीर पंहिंजे मथां हटाए छॾिया। अबड़ो अगाहन में भरझलो भारी, अबड़ो सभिनी सरदारनि में वॾो आधार आहे। वॾो जुंग जवान दिलेर मुड़स आहे। समय सवालनि खे वेल विसारे, ही समय सरदार सवालनि जे करे फुर्सत ई विसारे छॾी। मनहन मुने जखरो तामाम तारी, जखरो सरदार आसायतन जो तकियो आहे, उन्हनि वटि आस्थान आहे। पुछे से पारी जे आजिज़ अजूरन, हू उन्हनि पनाह में आयलनि जी सार थो लहे जे निबल ऐं बेवस इंसान आहिनि। अबड़ो सरदार एतिरो भलो इंसान आहे, सफ़ा जेके ग़रीब चिच जेके बेवस माण्हू आहिनि उन्हनि जी सार थो लहे। अहिड़ियूं सिंध जूं रवायतूं आहिनि, अहिड़ो सिंधु जे पाणी में असर आहे, अहिड़ी वफ़ादारी आहे, अहिड़ी बहादुरी आहे जो हितां जा माण्हू हमेशा ग़रीबनि जो सहारो बणिया आहिनि, हमेशा लाचारनि जो सहारो बणिया आहिनि ऐं बणिजंदा रहंदा। दास्तान ॿिए में फरमाए थो त जखरो जस खरो ॿिया सभु अनीरा, जखरो ई जस जो लाइक़ु आहे। ॿिया मिड़ेई राजा, ॿिया जेके ओसे पासे जा राजा आहिनि उन जे भेट में अनीराय आहिनि। अनीराय ओहो ज़ालिम ऐं बेरहम बादशाह हो, जंहिं पंहिंजे लालच ऐं साड़ ख़ातिर बीजल जो सिर बीजल मार्फत राय ॾियाज जो सिर कपायो। उन जो मिसाल ॾींदे शाह साईं चए थो त इन जखरे जे ओसे पासे जा जेके राजा आहिनि उहे सभु अनीराय मिसल आहिनि। जखरो ई दाद लाइक़ु आहे, जस लाइक़ु आहे, छो जो हू सखी आहे। जियां ई जुड़ियो जखरो तियां ई न ॿिया, जिते जखरो जुड़ियो आहे तिते ॿिया न जुड़िया हुआ। मिटी तंहिं मागा असुल हुई एतिरी, उन्हीअ हंधि मिटी असुल हुई ओतिरी जंहिंमां जखरे जो जिस्म जुड़ियो। ॾिठे जादम जखरे चित न ॿिया चढ़नि, जादम जखरे खे ॾिसण सां ॿिया के बि चित ते नथा चढ़नि, ॿिया के बि दिमाग़ ते नथा तरी अचनि। ॿियनि राजाउनि ॾांहुं इशारो आहे, ॿियनि बादशाहनि ॾांहुं इशारो आहे जेके उन जी ओसे पासे हुया। जिते जखरे जो परगिणो हो उन जे ओसे पासे वारा जेके परगिणा हुया उन्हनि जा जेके वाली हुया, शाह साईं फरमाए थो त उन इलाइक़े जे माण्हुनि खे ॿिया बादशाह सुझनि ई नथा जादम जखरे खां सवाइ। छो नथा सुझनि? तके खूह कजनि जो सर लभे सबरो। हिते मिसाल थो ॾे त भला जॾहिं को शाही चश्मो लभंदो आहे, जंहिं इलाइक़े में वॾो चश्मो लभी पवंदो आहे, तॾहिं बि के खूह खजंदा आहिनि छा? पोइ उन जे आसपास के खूह खजंदा छा? हिन जखरे जो मिसाल उन वॾे चश्मे जो मिसाल ॾिनो अथसि त उन जे पासे में पोइ खूह कीअं खजी सघंदा। हिते जखरो असांजो पाक पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिया आहे। शाह साईं चए थो त उन खां सवाइ ॿिया त असांखे चित ते ई नथा चढ़नि, छो जो उहो चश्मे मिसल आहे त पोइ उते कहिड़ा खूह खजंदा। सभिनी नबियुनि जो सरदार जॾहिं हिन दुनिया में आयो
त ॿियनि नबियुनि जो सिलसिलो बंदि थी वियो। त पोइ ॿिया अचनि हा त उहे खूह मिसल हुया। जॾहिं चश्मो निकितो आहे त पोइ उते कीअं था खूह खणी सघनि। अॻिते फरमाए थो त हथां जादम जखरे विथी विच में पोइ जादम जखरे जे हथां का बि वेरम नथी पवे। पी पी सो पुर थियो जो हातम पासे हो, जो हिन हातम यानी सखीअ जे भर में आहे सो पी पी ढाइजे ई नथो। छा साईं? सिंध जे जादम जखरे खे हातम ताई सां भेंट कई आहे। कैफ़ धारा कोय जे जिए को जिहान में, शल शराब बिना जग में को न जिए। हिते जादम जखरो प्यारो पैगंबर पिया आहे, जेको सखा में हातम ताई खां वधीक आहे। भला शराब बिना जग में को न जिए, जेको शराब आहे उहो रूहानी खुमार आहे। उन खां सिवा दुनिया में को न जिए। अॻिते फरमाए थो त हथां जादम जखरे विथी पोइ मां विच। जादम जखरे जे हथां का बि वेरम नथी पवे। अचो आया निच समय वाई वात में, समय सरदार जी वात में हमेशा उहा वाई आहे। अचो जी आया निच आया भले आया सदा आया। जेको बि हुन वटि स्वाली ईंदो हो, महिमान ईंदो हो, उन जो आदर भाव पाण कंदो हो। अॻिते फरमाए थो त जखरे जिहो जवान ॾिसां कोन ॾेह में, जखरे जहिड़ो जवान सारे जिहान में कोन थो पसां। हिते त सिधो सो असांजी प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ आहे, उन जो शान बयानु कयल आहे त नबी असांजी नबी जहिड़ो ऐं नबी सारे जहान में कोन थो ॾिसां। मोहड़ मिड़नी मुरसले सरस संदसि जान, हू सभिनी रूहानी रहबरनि याने सभिनी पैगंबरनि जो मुहदार आहे ऐं संदसि शान मिड़नी खां मथे आहे। फ़कान का बि कौसैन औ अदना, इहो मुयसर थियुसि मकान। हज़रत जन याने नबी सगोरो ॿिनि कमाननि जेतिरो ख़ुदाई तख़्त जे वेझो आया, बल्कि उन्हीअ खां बि वेझो उहो रुतबो असांजे नबीअ खे हासिलु आहे। इहो क़ुरान में बि फरमायो वियो आहे। इहो आगे जो अहसान जंहिं हादी मेड़ियो महिड़ो, ही इहा धणीअ जी मेहर आहे जंहिं मूंखे अहिड़ो हादी अता कयो आहे, जंहिं असां मुस्लमाननि खे त छा सॼे आलम इंसानियत खे असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो हादी रहबर पैगंबर ऐं पेशवा अता कयो आहे। अल्लाह जुंग जियनि जिनी अझे घारिया, ए अल्लाह शाल उहे सखी मर्द हयात हुजनि, जंहिंजे साए में जंहिंजे सहारे आऊं घारियां पई। शाल मसुके वीअरी जियां पीअ पीअनि, शाल उहा खूही सुकी न वञे, जंहिंमां वाटड़ू पाणी पी उञ मटाइनि। हिते उन खूहीअ जी बि सारा आहे, उन खूहीअ लाइ बि दुआ घुरी पई वञे ऐं उन्हनि जुंग जवाननि लाइ बि हिकिड़ो बेसारा बेपहुच माण्हू दुआ थो घुरे त ए धणी ताला शाल उहे जुंग जवान सखी मर्द बि जीअंदा रहनि ऐं उहा खूही विशाल न सुके जितां वाटड़ू पाणी पीअंदा रहनि। उहा खूही असल में उन जवान ऐं सखी मर्द लाइ चए थो त उन जी खूही सदाई भरियल हुजे, न सुके। मरकण अखड़ियुनि तो ॾिठे मूं सुख थिए, ए मुरकणा मर्द तुंहिंजे ॾिठे मुंहिंजे नेणनि खे ठार थो मिले, मुंहिंजी दिलि ठरी थी पवे। ईंदे लथे उञ, ईंदे लथी उञ पेर पेरींदे ठरिया, तो वटि ईंदे ई प्यास बुझियो वञे
ऐं भरींदे ई पेर ठरियो पवनि। मंझे वीअरीअ सुञ कर लधी ऋण उकारीअ, ऋण जी खूहीअ बरपट झागींदड़ जी सार लथी। उहा ऋणपट में जेका खूही हुई उहो जादम जखरे जे नाले थो चए, उहा बरपट में माण्हुनि जी सार थो लहे त उहा ऋणपट में खूही मिसल आहे। अॻिते फरमाए थो त तूं ओढर, तूं ओढको, तूं अझो, तूं आग, तूं ई असांजो ओढण, ढक, अझो ऐं परदो आहीं। तूं ओढर, तूं ओढको, तूं अझो, तूं अॻु, हिते पिणु तुंहिंजो तकियो, महंद पिणु तूं ई माग। हिते यानी हिन जहान में तुंहिंजो आसरो अथऊं ऐं अॻियां ॿिए जहान में बि तूं ई असांजी वाह आहीं। हिते नबी सोणे जे नाले तमसीली माना आहे। से लोरियूं ॾियनि लाग जे अझे आयूं अबड़े, उहे मिसकीन आज़ाऊं ॾन न भरींदियूं जे अबड़े सरदार जे पनाह में आयूं। उहे अबड़े सरदार जी पनाह में जेके सूमरियूं आयूं उन्हनि तां ॾन माफ़ थियो। हिते वरी नबी सरदार जे नाले बि आहे, जेके उन जे सहारे आहिनि, जेके उन जा उमती आहिनि, जिन जो उन ते भरोसो आहे, उहे उते ॾन ई न भरींदियूं, यानी उन्हनि खां का पुछाई न थींदी। अॻिते फरमाए थो त पसंदे ई पुर थिया जखरो ई जाजिब, मंगणहार जखरे खे ॾिसण सां ई मालामाल थिया। त्यां ॾिनी मंगणे तहूरा जी तिक, उतां पेनार जन्नत जी शराब जी सुर्की पीती। समय भॻियनि सिक वासुल थिया विसाल खे, समय हुननि जी प्यास बुझाई ऐं हू वञी हक़ सां हिकु थिया। जे उधमियो उञ त वसंदो मूं संग, जे अॼु मौज में आयो त समन जा संग वसाईंदो। जाल ढहींदो जुंग, जगो ढहींदो जखरो। ही सरदार घणनि खे मालामाल कंदो, जखरो सारे जहान खे ढहींदो। जखरो धणी ताला आहे। अॼु मौज में आयो, अॼु असां ते धणी ताला महिरबान थियो त सॼे जग खे ढहाए छॾींदो, सॼे जिहान खे पंहिंजे मेहर सां मालामाल कंदो, सॼे जिहान खे बि माफ़ करे सघे थो, छो जो हू माफ़ कंदड़ आहे, हू कारसाज़ आहे, हू हर शइ ते वस वारो आहे। सुर बिलावल जे दास्तान चौथे में शाह साईं पंहिंजे हिकु प्यारे फ़क़ीर वगंद या वरूअ ते चंद बैत चया आहिनि। फरमाए थो त वगंद वरी आयो पेनारों पूर, वगंद वरी पेनारनि जे पुठ वठी आयो आहे। मोहकम लॻसि मोचड़ा ज़रो न ॾिनुसि जोए, खेसि पुख़्ता पादर लॻा ऐं जोणसि ज़रो बि न ॾिनुसि। वियो ईअं चोए त पीरां पासे न थियां, ईअं वेठो चवे त पीरनि खां यानी शाह साहिब जे सोबत खां परे न थियां। असूर संदे आसिरे वेठो आहे वगंद, वगंद सुबुह जे मानीअ जे आसिरे वेठो आहे। हॾ न छॾींदो हंधि आयुसि बूह बहार जी, हू माग ऐं हू हरगिज़ ओ हंधि न छॾींदो, छो त हितां बहार जी सुगंध आई अथसि। असूर संदो आसिरो वगंद खे वॾो, वगंद खे सुबुह जे मानीअ जो वॾो आसिरो आहे। जुसे में जॾो पर खियण ते खुड़ा खणे, जिस्म में त वगंद जॾो आहे पर खाइण ते खुड़ियूं खयूं उभो थियो, सही तयार थियो थो वेहे। वगंद वरी आयो बदू सी बदबू, गदलो वगंद वरी बदबू सूधो अची वार थियो आहे। खावंद ॾे ख़ुशबू त सरहो थियां सुकरी, ए मिठा रब तूं का सुगंध बख़्श त ख़ुशबूदार थियां। वगंद वरी आयो किनो थी कोझो, वगंद वरी उहो ई किनो ऐं कोझो थी आयो आहे। छॾे न मोज़ो लॻुसि आर अतारसी, हू चम जी जोरांब जी पचर ई नथो छॾे, संदसि नींहुं अतार सां अड़ियो आहे। दोस्तो सुर बिलावल में शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांखे प्यारे पैगंबर
हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जो दर्स ॾिनो आहे, उन जे शान ऐं अज़मत खे उजागर कयो आहे। पंहिंजे फ़क़ीर वगंद जी साराह कई अथसि, खिल भोग ऐं मज़ाह में उन ते तंज़ सां गॾोगॾु उन जी तारीफ़ बि कई अथसि ऐं सिंध जे सखी हाकिम जादम जखरे जे हिम्मत, शुजात ऐं बहादुरी खे बि बयानु कयो अथसि ऐं असांखे इहो सबक़ु ॾिनो अथसि त हिम्मत, शुजात ऐं बहादुरी सां ई पंहिंजनि जी हिफ़ाज़त कयो। जीअं जादम जखरे सूमिरनि जी सामा झली ऐं पंहिंजो सिर विञाए छॾियईं, पर सामन खे साम्हूं पंहिंजी हयाती में उन्हनि हवाले हरगिज़ न कयाईं। सो असांखे बि घुरिजे त पंहिंजे सिंध जी रवायत खे बरक़रार रखूं, ग़रीबनि बेपहुचनि जे कमु अचूं। अगरि को कंहिंसां ॾाढ जिबिर थो करे त अबड़े वांगुरु उन जे साम्हूं थियूं, ग़रीबनि जा भरझला थियूं, तॾहिं ई असां सिंध जे रवायतुनि जा अमीन थी सघंदासीं। अचो त शाह साईं जे पैगाम खे सम्झंदे सिंध जे रवायतुनि जा अमीन थियूं ऐं सिंध जे रवायतुनि खे बरक़रार रखूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।